अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा सुजाग न्यूज़ वन नया वया वज़ीर उंडड़ 60 मेल में खबर शामिल कयूं था। असगर बाबू रिंद जी 60 मेल में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो तलखात दौड़ जे जनरल सेक्रेटरी रईस समंदर खान रिंद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 5 जनवरी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे 93वीं सालगिरह जो केक दौड़ शहर जे गोसिया चौक ते काटे जलसो मुनक़िद कयो वेंदो, जंहिंमें पीपी शहीद भुट्टो जा मरकज़ी अॻवान शिरकत कंदा। असां पीपी शहीद भुट्टो तरफ़ां पाकिस्तान जे अवाम खे अपील था कयूं त भुट्टो आज़म जे हक़ीक़ी वारसन मुर्तज़ा भुट्टो जे बच्चन जो साथ ॾियनि त ही पीडीएम पाण ई दफ़न थी वेंदी। ज़रदारी लीग मां सिंध जे अवाम का बि चङी उमेद न रखनि। पीडीएम खे असां ईअं था सम्झूं ही सभु ज़िया जा पोइ लॻ एंटी भुट्टो एलिमेंट गॾु थिया आहिनि, जंहिंमें मुस्लिम लीग नवाज़ ज़रदारी ग्रुप ऐं मज़हबी जमातनि जेको हमेशह भुट्टो आज़म जा मुखालिफ़ रहिया आहिनि। असां सिंध जे अवाम खे अपील था कयूं त भुट्टो आज़म जे हक़ीक़ी वारसन मुर्तज़ा भुट्टो जे बच्चन जो साथ ॾियनि। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर नी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।